तैयब ऐं ताहिर हिकु नालो आहे। तैयब ऐं ताहिर हिकु नालो आहे। तैयब ताहिर हिकु, कासिम ॿियो, टियों हज़रत इब्राहिम। ये टई सोने नबी पाक जा फर्ज़ंद मुंहिंजे हबीब जे ज़िंदगी में गुज़ारे विया। आख़िरी फर्ज़ंद जेको हो उन जो नालो हो इब्राहिम। छा नालो बाबा? उन जी अम्मा जो नालो आहे बीबी मारिया क़िब्तिया। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जी बानिया, उन बानिया मां अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे हज़रत इब्राहिम फर्ज़ंद ॾिनो आहे। जमल हज़रत इब्राहिम खे दफन करे मोटी आया त अम्मा अम्मा हूंदी आहे हज़रत बीबी मारिया घर में रोए पई। हुज़ूर करीम भर में वेही मारिया खे समझायो त मारिया पुट कंहिं ॾिनो हो? ज़ोर सां चओ। मारिया चयो अल्लाह। चे घुरायो कया? चे अल्लाह। चे पोइ सब्र कर। बीबी साहब चुप खड़ी कई। हुजूर करीम बार मस्जिद नबवी में नमाज पढ़ी, वरी घर जो मोटी आया तो वरी रोए वेठी। अम्मा हुई। हुजूर करीम अलैहिस्सलाम फरमाए था मारिया मां तोखे चयो आहे सब्र कर, ऐं मां तोखे ख़ुशख़बरी ॿुधायां त जीअं जो मूं पंहिंजे इब्राहिम बच्चे खे कब्र में दफन करे मोटी आयो आहियां त 2 मिंट भी कोन गुज़रिया, अल्लाह पाक मुंहिंजे बच्चे इब्राहिम खे कब्र मां घुराए जन्नत में इब्राहिम खलीलुल्लाह जे झोलीअ में विहारे छॾियो आहे। तो ख़ुशि थी तुंहिंजो बच्चो त इब्राहिम खलीलुल्लाह जे झोली में आहे। अम्मा चुप थी वई। वरी नबी पाक अलैहिस्सलाम असर जी नमाज पढ़ी, मोटी आया तो वरी रोए पई। अम्मड़ हुई ना, अब अम्मा अम्मा हूंदी आहे। पाण फरमाइनि था मारिया मूं तोखे ॿुधायो तुंहिंजो बच्चो जन्नत में आ, इब्राहिम खलीलुल्लाह जे झोली में आ, हली आ त ॾेखारियां। छा हली आ त ॾेखारियां। हज़रत मारिया जल्दी अखियूं साफ़ कयूं। अखियूं साफ़ करे चए थी कि बिला मूंखे ॾिसण जी ज़रूरत ई कान्हे। पाण फरमाइनि था छो होॾां रोए थी पई, हेॾां वरी ॾेखारियां थो त ॾिसे बि कान थी। उहा कहिड़ी माउ आहे जेका मरण खां पोइ पंहिंजे बच्चे खे ॾिसण जी तमन्ना न करे। माउ त चवंदी आहे त मन ख्वाब में ॾिसां, मन कॾहिं बच्चे खे ॾिसां, पर हुज़ूर करीम ख्वाब जी ॻाल्हि कोन थो करे। हली आ त मां तोखे इते जो ते ॾेखारियां त इब्राहिम जी झोली में वेठो आहे। बीबी मारिया थी चए मां न ॾिसंदसि, सही कान ॾिसंदसि। हुज़ूर फरमाए था छो कान थी ॾिसी? चवे थी या रसूल अल्लाह तो चयो त इब्राहिम जे झोली में आ, हाणे वरी मां चवां त ॾेखार, तंहिंजी माना त मूंखे एतबार कोन्हे। मूंखे मिठड़ा मोहम्मद तुंहिंजे कौल ते एतबार आहे। मां जेकॾहिं चवां त मूंखे ॾेखार त मुंहिंजो ईमान चट थी वेंदो। इन जे करे तो मोहम्मद करीम चयो मूंखे तुंहिंजे चवण ते भरोसो आहे। पोइ काफ़रनि वठी चिमे गोयूं कयूं यहूदन ऐं मुनाफ़िकनि त हुज़ूर खे पुट टे हुया, टई ख़त्म थी विया, पीढ़ी ख़त्म, ख़ानदान ख़त्म, नालो ई ख़त्म। अॼु खां पोइ इन जो को नालो ई कोन वठंदो, न को नस्ल हलंदो, न को ख़ानदान हलंदो। पुट हूंदा त ख़ानदान बि हूंदो, पुट ई न हूंदा त पीढ़ी किथां हलंदी। इहा ॻाल्हि जो नबी करीम ॿुधी त हुज़ूर खे ॾुख थियो त काफ़र ताना था हणनि। हिकिड़े पासे पुटड़ा गुज़ारे विया, ॿिए पासे काफ़रनि जा ताना। नबी करीम अलैहिस्सलाम खे ॾुख थी पियो त महबूब करीम अलैहिस्सलाम जे ॾुख खे दूर करण जे लाइ अल्लाह क़ुरान जी सूरत नाज़िल कई। अल्लाह ताला फरमायो इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअका हुवल अबतर। ऐ मुंहिंजा महबूब असां तोखे हर शइ जी कसरत ॾिनी आहे। मुझा मौला तुझो हुस्न कसीरा, तुझो इल्म कसीरा, तुझी उम्मत कसीरा, तुझी सखावत कसीरा, तुझो फैज़ कसीरा, तुझा आशिक घणा हल। कसरत ही कसरत, हर शय असां तोखे घणी ॾिनी आहे। पर इन्ना आतैनाकल कौसर, ऐं मुंहिंजा मोहम्मद करीम मुंहिंजो तोसां वाइदो आहे मां तोखे बचड़ा भी घणा ॾींदुसि, तोखे औलाद भी घणी ॾींदुसि।
तुझा टे गुज़ारे विया मां तोखे घणी औलाद ॾींदुसि। फसल्लि लिरब्बिक, पंहिंजे रब जी निमाज़ पढ़, वनहर, कुर्बानी कर, इन शानिअक हुवल अबतर, जेको तुंहिंजो दुश्मन आहे उन जी पीढ़ी पटिजी वेंदी, तो मुहम्मद जो ख़ानदान हलंदो। हू था चवनि त मुहम्मद जो ज़िक्र न हूंदो, पुठियां खानदान न हूंदो त नालो ई कोन हूंदो। अल्लाह ताला फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक, तुंहिंजे वास्ते तुंहिंजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। रूह ज़मीन ते मशरिक़ खां मग़रिब ताईं, शुमाल खां जुनूब ताईं, सिंध हिंद पंजाब बलोचिस्तान अमेरिका अफ्रीका यूरोप में मुजादा सारी कायनात में जिथे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह भी हूंदो। आहे या ना आहे? जाते ला इलाहा इल्लल्लाह हूंदो उते मुहम्मद रसूलुल्लाह भी हूंदो। मुंहिंजा हबीब मां तोखे घणा बचड़ा ॾींदुसि। नबी करीम अलाह से के चयो मुंहिंजा मोला बच्चा त हुया ई टे, उहे वापसि वरतई, मुंहिंजा वरी बच्चा घणा किथां थींदा। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो कानून आहे त सॼे जहान जी औलाद पुट मां हलंदी, पर तो मुहम्मद जे लाइ कानून ई ॿियो थो ठाहियां, तुंहिंजी औलाद ख़ातून जन्नत जे पुठीअ पेट मां हलंदी। जेके ख़ातून जा बचड़ा हूंदा से तो मुहम्मद करीम जा बच्चा हूंदा। इन्ना आतैना कल कौसर, मां अल्लाह ताला तोखे कसरत सां बचा ॾींदुसि। हाणे सॼी रूई ज़मीन तव्हां ॾिसो खणी त सॼे मुल्क में सैयद तव्हांखे मिलंदा, या हसनी हूंदा या हुसैनी हूंदा। अब आहिनि या न आहिनि? या हसनी हूंदा या हुसैनी हूंदा। पूरे जहान जे अंदर अहल बैत मिलंदा, सैयद मिलंदा। छाजे करे ये सब औलाद आहिनि हज़रत फातिमा ज़हरा जी। अल्लाह सी फरमायो त अलीअ खे पुटड़ा ॼमंदा ॿियनि घर वारनि मझां, उहे अलीअ जी औलाद उहे सॾबा, उहे अलवी सॾबा। अलवी छा सॾबा? अलवी सॾबा। ॿी घरवारी जी औलाद अलीअ जी अलवी सॾबा। फातिमा ज़हरा मां अलीअ जी औलाद आले नबी सॾबा, आले रसूल सॾबा। ऐं मुंहिंजा महबूब मुहम्मद करीम मां तोखे औलाद एतिरी ॾींदुसि जो दुनिया जो को इलाइक़ो ख़ाली न हूंदो, जिथे बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारा हूंदा उते तुंहिंजा बचड़ा बि हूंदा। अल्हम्दुलिल्लाह यज़ीद जो ख़ानदान ख़त्म आहे, मुंहिंजे नबी जो ख़ानदान हले पियो। अबू जहल जो ख़ानदान ख़त्म आहे, पर रसूलुल्लाह जो ख़ानदान हले पियो। इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं हलंदो। अल्लाह खां दुआ है रब करीम तव्हां असांखे नबी पाक जे बचड़नि जी मोहब्बत नसीब फरमाए, अहल बैत जी मोहब्बत नसीब फरमाए, असांखे सहाबा किराम जी मोहब्बत नसीब फरमाए। मुंहिंजा सोना करबला में हुसैन आली मकाम जेका कुर्बानी ॾिनी ही उन ते थोरो गौर कयो त आख़िरी टाइम ते हुसैन निमाज़ बि कान छॾी आहे। आखिरी टाइम ते सॼी जान रत्ता जिस्म मां खून घारा करे वहे पियो, पर हज़रत हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज जे टाइम ते ख़ुदा जे आॾो सिर रखी ज़मीन ते सुभान रब्बियल आला चई ख़ुदा जो नालो बुलंद पियो फरमाए। अबा कयईं या न कयईं? पोइ असांजे मथां हुसैनी जेकॾहिं सच आयो त असांजे मथां इहो लाज़िम आहे त पाण नमाज़ पढ़ूं। पंहिंजे मुर्शिद हुसैन जे सदके में असांखे ख़ुदा तबारक व तआला नमाज़ नसीब करे त क़यामत में अॻियां अॻियां हुसैन हुजे, पुठियां पुठियां तव्हां ई असां हुजो। हुसैन असां जन्नत में गॾिजी हलूं। हुसैनी सचो उहो आहे जेको मस्जिद ऐं क़ुरान खे पंहिंजे सीने सां लाए। हथ मथे खणी चओ भला हुसैन खटियो न। भला ॾियो ख़बर न तव्हांजे लाड़काणे ज़िले में अलाए शहदाद कोटाला लाड़काणो, लाड़काणे ज़िले में जेको खटंदो आहे उन्ही खे वाह वाह कंदा हो या हाय 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 कंदा हो? खटंदड़ खे छा चवंदा हो? वाह वाह कबी आहे न। पोइ हुसैन खटियो न त छा चइजे? वाह हुसैन वाह। छा चइबो? पोइ जेके हाय हाय हुसैन हाय हाय था कनि, माना इन्हनि जे ख़्याल में हुसैन खटियो कोन्हे, हारायो आहे। असांजो ख़्याल आहे त हुसैन खटियो आहे। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे सख्ती शहादत जी निसोरो ई नाज़। हुसैन ते सख्ती हुई कान, नाज़ हो। सख्ती शहादत जी
निसोरो ईनाज के रिंद परूड़न राज कज़े करबला जो। हुसैन छा पियो चवे, या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। आखिरी टाइम ते घबराए कोन थो, आखिरी टाइम ते भी उम्मत के याद तो करे। या रब तू नाना जान की उम्मत को बख्श दे, सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे। बच्चों पे उनके मैंने अली असगर फिदा किया, और नौजवानों पे उनके मैंने अली अकबर फिदा किया। या अल्लाह नाने जे नंढड़न ॿारनि जेके उम्मत जा फर्द नंढड़ा ॿारड़ा हूंदा, उन नंढड़न ॿारनि जे तरफ़ खां हज़रत अली असगर थो कुर्बान कयां, नौजवाननि जे पारां अली अकबर खे कुर्बान थो कयां, पोढ़नि जे पारां मां पाण हुसैन कुर्बान थो चां। सुभान अल्लाह। खुदा जो कसम, इमाम आली मकाम असां जे मथां सुर कुर्बान कयो, दीन जे लाइ, नमाज जे लाइ, इस्लाम जे लाइ, अल्लाह पाक जे रज़ा जे वास्ते, ऐं सब्र कई, अहिड़ो सब्र कई जो कंहिं कोन कयो। हुसैन खे माण्हू चवनि पिया, हुसैन तुंहिंजो 3 ॾींहं पाणी बंद आ, तुंहिंजा 72 ॼणा साथी शहीद थी विया आहिनि, तुंहिंजे 12 ॼणा घर जा भाती विया आहिनि, तोखां सवा 5 सॻा भाउर तुंहिंजा शहीद थिया आहिनि, घबराई कोन थो। चवे पियो, मुंहिंजे मथे ते जे हुजन सिर 1000, हिकिड़ो सिर आहे त हुसैन जो हिकिड़ो सिर आहे, पर मुंहिंजे मथे ते जे हुजन सिर 1000 त तुंहिंजी साण तवार हर हर वढिया हिकिड़ो। मुंहिंजा हिकिड़ो सिर चाहे 1000 सिर हुजे त रसूलुल्लाह जे दीन तां कुर्बान करे छॾियां, छो त मुंहिंजे मथां नाने रसूलुल्लाह जो थोरो आहे। हुसैन तो ते मुंहिंजे मथां नाने जो थोरो आहे, नाने जे करे